सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़ुल जलाल वल इकराम इरशाद फरमायो, क़द अफ़लह मन तज़क्का। बेशक उहो कामयाब थियो जंहिं पंहिंजो तज़कियो कयो, तक़वा परहेज़गारी पाकाई हासिल कयईं, ज़ाहिरी ऐं बातिनी पाण खे पाक कयईं। व ज़करा अस्म रब्बिही, ऐं पंहिंजे रब करीम जो नालो पुकारियईं, वरितईं, ज़िक्र कयईं। फ़सल्ला, ऐं पोइ वरी निमाज़ पढ़ियईं। मुसलमान मोमिन जे लाइ कामयाबी जा टे शर्त अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू हिन आयतुनि में ज़िक्र कया। हालांकि ॿियनि आयतुनि में बे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू मोमिननि मुसलमाननि जे लाइ कामयाबी जा शर्त बयान कया आहिनि। क़द अफ़लहल मुअमिनून। उन खां अॻिते अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू उन्हनि जा ॿिया मुख़्तलिफ़ शराइत, उन सां गॾु निमाज़ बि आहे। पर मख़सूस तरह सां हिन आयतुनि सगोरनि जे बारे में तव्हांजे ख़िदमत में अॻु में बि मूं कुझु अर्ज़ु कयो आहे गुज़िरियल जुमनि ते, ऐं कुझु अॼु अर्ज़ु कयां थो। तक़वा ऐं परहेज़गारी असुल मुसलमान जो सरमायो आहे। रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू हिकिड़े हंधि इरशाद फरमायो आहे त इंसान, उन्हनि जा कबीला, उन्हनि जूं क़ौमूं, उन्हनि जूं ज़ातियूं, उन्हनि जा नस्ल मां अल्लाह ताला बनाया आहिनि, पर उन्हनि खे इन्ही जे लाइ नस्लनि में, कबीलनि में ऐं ज़ातियुनि में तक़सीम कयो अथमि त जीअं उन्हनि जी सुञाणप थिए। नालो हिकिड़ो ई केतिरनि माण्हुनि ते हूंदो आहे, कीअं ख़बर पए त फलाणे नाले वारो केरु, पोइ उहा ज़ात सां सुञाणप थींदी आहे, बा फलाणे नाले वारो फलाणी ज़ात वारो। पर जे उन मुख़्तलिफ़ ज़ातुनि में साॻी ज़ात में साॻो नालो हूंदो त वरी कबीलो, पाड़ो, बाबा फलाणे पाड़े वारो।
रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो ये तव्हांजूं ज़ातियूं तव्हांजा कबीला अवांजो इहो मामलो क़ौमुनि वारो सिर्फ़ सुञाणप लाइ आहे। इन्ही शइ जी अल्लाह पाक वटि कंहिं ज़ात पात जी ख़ुदा पाक वटि इज़त नाहे। ही बलोच आहे, ही समाट आहे, ही फलाणे कबीले सां ताल्लुक़ रखे थो, हे फलाणे नस्ल जो आहे, हे फलाणे क़ौम जो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त न, इन जी मां वटि क़ीमत ई कान्हे। इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। अल्लाह ताला जल जलालु अमन वालु इरशाद फरमायो तव्हां मां वधीक इज्जत वारो, वधीक मान वारो, शान वारो इंदल्लाह अल्लाह पाक वटि उहो आहे। अतकाकुम अल्लाह ताला फरमाए थो जेको तव्हां मां वधीक मुत्तकी ऐं परहेज़गार हूंदो। जेकॾहिं तव्हां मां भली ज़ात वारो माण्हू आहे, ज़ात त भली आहे, पर हो तक़वा जे हिसाब सां, परहेज़गारी जे हिसाब सां पोइते पियल आहे। न नमाज़ आहे, न रोज़ो आहे, न हिलाल आहे, न हराम आहे, कुझु बि नथो सम्झे, ईअं बसि आम ख़ल्क़ छुड़ी वांगुरु घुमंदो वठे। ऐं ॿिए पासे तव्हांजे नज़र में हिकिड़ो कम ज़ात माण्हू आहे, कमज़ोर ज़ात आहे, हुनजे कबीले जी इज़त ई कान्हे का। पर जेकॾहिं उहो मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे, अल्लाह अल्लाह करण वारो आहे, ख़ुदा जे इबादत गुज़ार बानो आहे, ज़िक्र करण वारो आहे, मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे। रब करीम जो क़ुरान फरमाए थो इंदल्लाहि अतकाकुम इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। अवां मां जेको वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदो, उन जी मां अल्लाह पाक जे दरबार में वॾी इज़त आहे। मालूम थियो त असल शइ आहे तक़वा ऐं परहेज़गारी। कंहिं बि खे बि नसीब थी पवे अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जी फर्मा बरदारी। ऐं तक़वा ऐं परहेज़गारी बि उन खे नसीब थींदी जंहिंखे ख़ुदा तबारक व ताला जल जलालु अमन वारो जो ख़्यालु हूंदो त मां पंहिंजे मालिक खे रंजायां न, पंहिंजे रब खे राज़ी कयां। हाणे रब ठाहेसि, हथ ॾिएसि, पेर ॾिएसि, ज़िंदगी अता फरमाए, खीर, पुट, इज़त, बख़्त, दौलत सभु कुझु ख़ुदा ॾिएसि ऐं पंहिंजे ख़ुदा खे विसारे छॾे। अल्लाह ताला फरमाए थो तूं त नमक हराम थी वे, जो मां रब खे यादि ई कोन थो करी पियो। तुंहिंजी ज़ात कबीलो कहिड़े कम जो आहे? तुंहिंजी ज़ात कबीलो तॾहिं कम वारो आहे जॾहिं मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे यादि करी। हिकिड़ी ॻाल्हि जे तरफ़ मां इशारो कयां जीअं तव्हांखे वधीक सम्झ में अची वञे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जी पाक घरवारी मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे। उहा फरमाईंदी आहे त मुंहिंजो हबीब मुहम्मद करीम कॾहिं कॾहिं एतिरो बी पंहिंजे रब्बुल आलमीन जी इबादत फरमाईंदा जो मुंहिंजे हबीब करीम जा कदम मुबारक सुजी पवंदा। अल्लाह असांखे बि चवणो पइजी वियो, या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला। ऐ मुंहिंजा हबीब एतिरो त न बीह, एतिरो त न जाग, एतिरो छो थो जागी? क़ुमिल लैल रात जो भली जाग, अल्लाह अल्लाह कर, पर इल्ला क़लीला थोरो थोरो, यानी पाण खे तकलीफ़ न ॾे। अम्मा आयशा सिद्दीका थी अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, रब्बुल आलमीन फरमायो आहे त मां तुंहिंजा अॻियां पोयां गुनाह माफ़ करे छॾियां, न को अॻु में हुया न को मां तुंहिंजा पोइ थींदा, तूं गुनाहनि खां पाक न बि आहे। रब बि चवे थो थोरो जाग, एतिरो छो था जागो? तव्हांजा पेर सुजी था पवनि पिया। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे कुआर खे फरमाइनि था, आशा मूं ते रब केॾा करम कया आहिनि। साईं करम सॼे जहान ते हल पाण फरमाइनि था, जेके कर्म ख़ुदा मुंहिंजे मथां कयासीं कंहिंजे मथां कोन कयईं। को नबी देह जो, को तालके जो, को ज़िले जो, को परगिणे जो,
को ॻोठ जो, पर उहो बि एसी ताईं जेसी ताईं दुनिया जे तख़्ते ते मौजूद आहे। पर जे जान छॾे वञे उन नबीअ जी नबूअत ख़तम आहे, सिलसिलो पूरो थी वियो, मनसूख थी वञे पई। मुते रब करीम कुर्ब कया तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। रब्बुल आलमीन जो कुरान फरमाए थो त बरकत वारी आज़ात रब जी जंहिं नाज़िल कयो फुरक़ान खे यानी कुरान मजीद खे पंहिंजे ख़ासि महबूब बान्हे ते लियकून लिल आलमीन नज़ीरा, त हबीब करीम या उहो कुरान सॼे जहान जे लाइ नज़ीर बणिजी अचे, सारे जहान खे पैगाम पहुचाए। आशा ॿिया नबी ॻोठ जा, तालके जा, देह जा, ज़िले जा, मां मुहम्मद सॼे जहान जो। ऐं ॿिया एसी ताईं जेसी ताईं दुनिया में हुया। ऐं मुंहिंजे लाइ केॾो करम आहे, अना ख़ातमन नबिय्यीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मां मुहम्मद करीम खां पोइ ॿियो नबी हाणे ईंदो ई कोन को बस। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। अल्लाह ताला जी ज़ात हबीब करीम जे ज़ात ला फरमाए छॾियो त मुंहिंजो प्यारो हबीब मुहम्मद मुस्तफ़ा आख़िरी नबी आहे, उन खां बाद में ॿियो को नबी कोन ईंदो। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आशा सिद्दीक़ा एॾो मुंहिंजे मथां अल्लाह पाक करम कयो आहे, जंहिं एॾो नवाज़ियो उन लाइ छो न पेर सुॼायां। क़यामत जे ॾियारे माण्हू कंदा नफ़्सी 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 नफ़्सी, तौबा तौबा तौबा, ख़ुदा कावड़ियो बीठो आहे। बार बार ऐलान थींदो मनिल मुल्कल यौम, अॼु कंहिंजी हुकूमत आहे, केरु बादशाह आहे, को वर्दी कोन ॾींदो। ख़ुदा जी ज़ात बाबरकात पाण फरमाईंदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार, अॼु मां वाहिदुल क़हार जी हुकूमत आहे। सभिनि जूं ज़ुबानूं बंदि हूंदियूं, ताला लॻल हूंदा, कंहिंखे ॻाल्हाइण जी इजाज़त कान हूंदी। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था अन ख़तीबुहुम, उन टाइम ते ॻाल्हाइण वारो मां मुहम्मद हूंदुसि। सुभान अल्लाह। हबीब अल करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था आशा सिद्दीक़ा कंहिं बि माण्हूअ जी ॻाल्हि ॿुधी कान वेंदी, कंहिं बि माण्हूअ खे ॻाल्हाइण जो हक़ कोन हूंदो, पर मां उन टाइम ते अल्लाह जे हुज़ूर में सिर सजदे में रखंदुसि। अल्लाह ताला फरमाईंदो इरफा रासक सल, तो त मुंहिंजा हबीब मथो मुबारक मथे खण, जेको घुरंदे सो मिलंदुई। घुर त सही, चओ त सही न सही, सिर सजदे में रखी पियो चवी सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। घुरन छा खपई, सल सुवाल कर, तो त तोखे ॾिनो वेंदो। मां क़ुरान में अॻे कोन चई छॾियो आहे वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, तो ते क़ुरान नाज़िल करे छॾियो हुयुमि, उन में ॿुधाए छॾियो हुयुमि त मुंहिंजा हबीब मां रब तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थी वेंदे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था आशा सिद्दीक़ा पोइ उन टाइम ते अन अव्वल शाफ़िन व अव्वल मुशफ़्फ़िन, उन टाइम ते सभ खां पहिरियां सफ़ारिश करण वारो बि मां हूंदुसि, ऐं सभ खां पहिरियां जंहिंजी शफ़ाअत क़बूल कई वेंदी उहो बि मां मुहम्मद करीम हूंदुसि। ऐं पाण फरमाइनि था उन टाइम ते अल्लाह ताला मूंखे मक़ामे महमूद ॾींदो। छा ॾींदो? चओ चओ छा? कुछ कम जूं ॻाल्हियूं बि ॿुधो, सिखो, यादि बि कयो। ईअं ॿुधी वाइज़ हलिया न वञो, कॾहिं कॾहिं असांखे बि तकलीफ़ ॾियो साईं इहा ॻाल्हि त सेखार, लिखी ॾे छा चई, असां तव्हांखे ॿुधायूं, तव्हांजे कम जूं ॻाल्हियूं आहिनि। नबी करीम फरमाईंदा आहिनि आज़ान अचे, आज़ान सां लफ़्ज़ तव्हां बि चवंदा वञो। मौज़ुन चवे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, तव्हां बि आहिस्ते आहिस्ते चओ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मुअज़्ज़िन चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अवां बि आहिस्ते चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। मुअज़्ज़िन चवे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, त तव्हां बि आहिस्ते आहिस्ते चओ अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। पर जंहिंमहिल मुअज़्ज़िन चवे हय्या अल सलात हय्या अल फलाह, उन टाइम ते चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। पोइ वरी चवे अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह, त तव्हां साॻा लफ़्ज़ चओ
आज़ान ख़त्म थे तव्हां चओ अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आत सय्यदना मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजतर रफ़ीअत वबअसहु मक़ामम महमूदन लज़ी वअदतह वरज़ुक़ना शफ़ाअतह यौमल क़ियामह इन्नका ला तुख़लिफ़ुल मिआद। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आज़ान खां बाद में आज़ान ख़त्म थी वञे उन खां पोइ जेकॾहिं को बि मुंहिंजो उम्मती इहा दुआ पढ़ंदो वजबत लहू शफ़ाअती उन जी शफ़ाअत मूं ते वाजिब आहे। वाजिब जी माना कर्ज़ अदा फलाणे जा मूं ॾे पैसा वाजिब आहिनि माना कर्ज़ आहिनि जेसीं ताईं न ॾियां तेसीं ताईं न लहंदा ॾियणा आहिनि ज़रूरु मुंहिंजे मथां वाजिब थी आहे फलाणे जा ॾोकड़ मूं ते आहिनि हाणे इहे मूंखे ॾियणा आहिनि। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मां पंहिंजे तरफ़ खां पाण ते उन माण्हूअ जी शफ़ाअत वाजिब थो कयां कहिड़े जी ओ जेको आज़ान खां पोइ आज़ान वारी दुआ पढ़ंदो उहा दुआ पढ़ंदो त मां रब करीम जो हबीब वाइदो थो कयां त तुंहिंजी शफ़ाअत क़यामत में ज़रूरु कंदुसि। अदा हाणे हेॾे निहार ॿुधाए सच जी नबी करीम शफ़ाअत करे त जो बेड़ो तरंदो या ॿुॾंदो पोइ पंहिंजो बेड़ो तारियो न कोशिश कयो या दुआ यादि कयो किताबनि में लिखी पई आहे निमाज़ जे किताबनि में लिखी पई आहे पर जे निमाज़ जो किताब नथो वठी त पनो खणी यादि लिखी ॾेई फोटू कॉपी कराए ॾेई यादि करे हिकिड़े जुमे खां ॿिए ते यादि थी वेंदई उहा तुंहिंजे कम जी आहे असां मौलवियुनि खे को फ़ाइदो कोन्हे तोखे फ़ाइदो आहे जे पढ़ंदे ऐं के बेवकूफ़ माण्हू वरी छा चवंदा आहिनि अब्बा इहा दुआ ठाही आहे मुल्लनि हाणे साईं मुल्ला था चवनि ऐं अलाह साईं नबी खे वॾो दर्जो ॾिजां ऐं अलाह साईं नबी खे वॾो दर्जो ॾिजां हाणे साईं अलाह खे था हे सिफारिश कनि अलाह नबी खे कोन ॾिनो आहे हाणे हे था पुट ॼारा आहिनि इहा दुआ न पढ़जो बाबा इहा मुल्लनि ठाही आहे अबा ही अलाह जो घर आहे वज़ू सां बीठो आहियां ख़ुदा जे हबीब इहा दुआ पाण सेखारी आहे इमामुल अंबिया पाण ॾसी आहे बाक़ी तूं तो चवीं त कहिड़ो दर्जो रहियल आहे जेको नबीअ खे अञा कोन मिलियो आहे उन जे लाइ अचो त क़ुर खां पुछूं पोइ जीअं क़ुर चवे तीअं कयूं सलात पढ़ त क़ुर ॿुधाए अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। कुरान शरीफ ते त भरवसो आहे न अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। आए मुंहिंजा प्यारा हबीब ॿी उम्मत ते 5 नमाज़ूं फर्ज़ आहिनि पर तो मुहम्मद मिठे ते 6 नमाज़ूं फर्ज़ आहिनि। या अल्लाह मुंहिंजे मथां वरी कहिड़ी वधाई अल्लाह ताला फरमाए थो फतहज्जद बिही 5 नमाज़ुनि खां अलावा तहज्जुद बि पढ़ किताबनि लिखियो आहे त इहा नमाज़ हुज़ूर जे मथां 5 नमाज़ुनि खां ज़ाइद वाजिब हुई लाज़िम हुई हबीब जे मथां पाण ज़रूरु पढ़ंदा हुआ। अल्लाह ताला फरमाए थो इन में पावर कहिड़ो रखियल आहे इन नमाज़ तहज्जुद वारी में पावर कहिड़ो आहे अल्लाह ताला फरमाए थो असा अन करीब यबअसक अहिड़ो वक़्तु अचे थो जो मां रब तोखे वेहारींदुसि कहिड़ी जाइ ते मक़ामम महमूदा अहिड़ी जाइ ते मां तोखे वेहारींदुसि जंहिं जाइ जो नालो हूंदो मक़ामे महमूद। को वेहे तख्त ते को वेहे कुर्सीअ ते को वेहे कोच ते को वेहे सुफ़े सेट ते को मुंहिंजा अदा वेहे पलंग ते को वेहे बंगुले ते को वेहे अर्श ते को वेहे फर्श ते पर अल्लाह ताला फरमाए थो असा ऐं यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा मुंहिंजा हबीब करीम मां तुंहिंजे लाइ मख़सूस करे छॾियो आहे उहो वक़्तु अचण वारो आहे आयो नाहे अञा ईंदो कहिड़ो मक़ामम महमूद अहिड़ो मक़ाम जंहिंजो नालो आहे मक़ामे महमूद उनखे मक़ामे महमूद इन जे करे थो चइजे जॾहिं मुस्तफ़ा ताहा जो ताज पाए मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा जो सुरमो पाए या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर जी चादर वेढ़े उन मक़ाम ते वेहंदो त आदम खां वठी करे क़यामत ताईं आख़िरी इंसान ताईं सभु चवंदा वाह वाह।
सभई सारीफ़ सना कदा सुभान अल्लाह। ऐं महबूब ॾे बि निहारींदा, वरी उन मक़ाम ॾे बि निहारींदा। उन मक़ाम महमूद खे अल्लाह अहिड़ो सिंगारींदो जो सभई चवंदा त इन मक़ाम जो लाइक़ु आमना जो लाला ॿियो आहे ई कोन को। इन जाइ ते वेहण जो हक़दार आहे त मुस्तफ़ा करीम आहे। अब इहो कॾहिं थींदो? चओ क़यामत में। चओ कॾहिं थींदो? अलाह ताला इहो मक़ाम हबीबन खे ॾींदो। अलाह साईं हिते दुनिया में इहो कोन ॾिनो आहे, छो त इहा शइ दुनिया जी न आहे। हिकिड़ी शइ दुनिया जी आहे, सा दुनिया में मिली, ऐं ॿी उहा शइ आहे जेका पोइ मिलंदी। तव्हां असां अलाह त ॾींदो, अलाह जो वाइदो सचो आहे। चओ अलाह जो वाइदो ॾींदो, ज़रूरु ॾींदो, अलाह जो वाइदो सचो आहे। पर पाण बि भाङे भाई वार था थियूं। अल्लाह ताला जी दरबार में असां कयूं अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आत सय्यदना मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजतर रफ़ीअत वबअसहु मक़ामम महमूदन लज़ी वअदतह। ऐं मुंहिंजा मौला जंहिं मक़ाम महमूद जो तो मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद करीम सां वाइदो कयो आहे उहो बि ॾिजांसि। अलाह तो चवे तो त चवीं या न चवीं मां ॾींदुसि, पर तो सिफारिश कई आहे तोखे बि सवाब अता कंदुसि। कहिड़ो सवाब ॾींदे? मुंहिंजा मौला रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो ॾियणो त मूंखे बि आहे, पर तो बि जो मिंथ कई आहे त तो वारी मिंथ ज़ाया कान वेंदी। इन जे सदके तुंहिंजी रसूलुल्लाह शफ़ाअत कंदो। हाणे इहो चवण वारो त बेवकूफ़ चइबो न, जेको चवे थो त दुआ हथ राधू ठहियल आहे, कहिड़ो दर्जो रहियल आहे, नबी करीम खे कहिड़ो मक़ाम बाक़ी न मिलियो आहे जो तव्हां सिफारिश था कयो। पोइ तव्हांजी माना त सलात बि न पढ़ो। सलात पढ़बी आहे न। मां तो चवां त मुस्लमाननि जो को बि अहिड़ो फ़िरक़ो कोन्हे जेको सलात खां झले। सम्झो था न साईं? के चवंदा आहिनि अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अदा ठीकु आहे, या बि सलात आहे। के चवंदा आहिनि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। अदा ठीकु आहे, या बि सलात आहे। के वरी चवंदा आहिनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़निबीन। इहा बि सलात आहे मुंहिंजा दोस्त। पोइ जहिड़ी बि सलात पढ़ो आहे त सलात, पर मतिलबु छा आहे? अल्लाहुम्मा ऐं अल्लाह सल्लि अला मुहम्मदिन, मुंहिंजे मिठड़े मुहम्मद ते दुरूद मोकिल, सलात मोकिल, रहमत मोकिल। तूं कहिड़ो वॾेरो आहे जो तूं तो चवीं मोकिल, अलाह कोन थो मोकिले छा? कोन सम्झो, कोन सम्झो, अदा कोन सम्झो। सलात पढ़ंदा हो, हथड़ो मथे खणिजो, मां ॾिसां। सभई पढ़ंदा हो न। छा चवंदा हो? अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदन। ऐं मुंहिंजा मौला असांजे सैयद सरदार मुहम्मद मिठे ते सलात मोकिल। तूं थो चवीं शाह पर मां अलाह कोन थो मोकिलेसि छा? उन चओ छो थो चवीं? जॾहिं अलाह मोकिलेसि तो तूं छो थो चवीं? तोखे ख़बर आहे महबूब फरमायो आहे मन सल्ला अलैय, जंहिं मुंहिंजे मथां सलात पढ़ी वाहिदतन हिकिड़ो भेरो, सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रात, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन सलात पढ़ण वारे ते 10 रहमतूं मोकिलींदो आहे, 10 गुनाह माफ़ कंदो आहे, 10 दर्जा बुलंद फरमाईंदो आहे, 10 दुनिया जूं हाजतूं उन जूं पूरियूं कंदो आहे। केॾो फ़ाइदो थी वियो। मालूम थियो अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू पंहिंजे हबीब ते सलात पढ़े थो, पर असांखे सफ़ारिश मां फ़ाइदो असांखे। महबूब करीम ते हूअं ई ख़ुदा सलात मोकिले थो, पर असां सफ़ारिश कयूं था त ख़ुदा राज़ी थियो थिए त मुंहिंजे हबीब जा इहे बि सफ़ारिशी आहिनि। हालांकि हबीब खे कॾहिं सफ़ारिश जी ज़रूरत कान्हे, पर इहो बि मुंहिंजे हबीब जो इन लिहाज़ सां हिकिड़ो मक़ाम ऐं मर्तबो आहे, शान ऐं मान आहे, जो रब करीम जी ज़ात सॼे जहान खां पंहिंजे हबीब ते सलात पियो थो पढ़ाए पियो। मुंहिंजा दोस्त, अव्हांखे ख़बर आहे न त यूसुफ पे विकाणो, सोहणो यूसुफ, चओ सुभान अल्लाह। हल मिन मुश्तरन यश्तरिल हाज़ल गुलामल जलीलल जमील। पढ़ो पियो अचे, आहे को जेको यूसुफ खे ख़रीदे, हे सोहणो को वठंदो? अची सेठ गॾु छा? हिकिड़े चयो 1 लख रुपयो, ॿिए चयो न 2 लख,
टे चयो न 4 लख, ॿिए चयो न 5 लख, इएं जो मुल्ह वधियो त सभिनि चयो बाबा हाणे ईअं था कयूं जो हिकिड़े ताराज़ी जे पुड़ में यूसुफ विहारियो, ॿिए पासे हीरा मोती सोन लखो पोइ जंहिंखे यूसुफ अलैहिस्सलाम सोन जे तौर ते मिले तंहिंखे ॾेई छॾियो। मुल्ह वधी वियो। इहा शहर में ॻाल्हि पहुती, अची माण्हू वापारी घर था खुड़जीनूं भरे आया, हीरनि जूं मोतियुनि जूं सोन जूं। कुराड़ी हिकिड़ी वीचारी, उनखे बि ख़बर पई। उन छा कयो, घर में ॿियो त कुझु कोन हो, सुट पियो हो, सुट। मुंहिंजा आदा सुट जो ढेरड़ो खयईं, अची उन कतार में बीह रही आहे। हिकिड़े पासे सोन चांदी हीरा मोती, ॿिए पासे सुट। कुराड़ी हथ ॾकनि पिया, सुट जो ढेरो जलियो बीठी आहे। अम्मा तूं छो आई आहे, इन सुट खे छा कंदी आहे? अबा मां बि यूसुफ जे ख़रीदारनि में आहियां। अम्मा होॾे निहार, सोन चांदी हीरा मोती जवाहर पिया, इन ढेरे मां टिनी मां तोखे जेको टके जो आहे, इन मां छा यूसुफ मिलंदो? चवे थी हाओ मूंखे कोन मिलंदो, कोन मिलंदो, कोन मिलंदो। पक्का, पर मुंहिंजो इहो त अक़ीदो आहे, हिन अल्लाह जे नबीअ जे ख़रीदारनि में मुंहिंजो बि नालो लिखियलु हूंदो। अल्लाह जा नबी इज़त वारा, जो अल्लाह जा नबी उन जे ख़रीदारनि में भली पोइ न ख़रीद करे सघां, पर तमन्ना त आहे न। यादि थी 2 जुमा अॻे ॿुधायो हो, मां विसरी वियो, वरी यादगिरो ॾियारायां। बादशाह जी ॻाल्हि, वॾो ज़ालिम हो। हिकिड़े दफ़े मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हू जहान छॾे थो वञे, मरी वियो। मरण खां पोइ हिकिड़े माण्हू हुनखे ख्वाब में ॾिठो। अबा कहिड़ो हाल थी बादशाह? चए यार जन्नत में आहियां। अरे हेड़ो तूं ज़ालिम, तूं जन्नत में कीअं वए? चए हा हुयुसि दोज़खी, ॾाढो ज़ालिम हुयुसि, पर मूंखे अलाह तबारक व तआला हिकिड़ी ॻाल्हि जे करे जन्नत ॾिनी आहे। यादि अथव न? कहिड़ी ॻाल्हि? चई ॻाल्हि इहा ई त हिकिड़े ॾिहाड़े पंहिंजे लश्कर खे घुरायमि त चारण सूदा बीहो त मां मुआइनो कयां। लश्कर ॾे निहारियमि, टकरी ते चढ़ी, सुभान अल्लाह, हज़ारनि जे तादाद में लश्कर हो। ॾिसी ॾाढो ख़ुशि थियुसि ऐं दिलि में शौक़ पैदा थियो त हाय हाय, जेकर मां रसूलुल्लाह जे ज़माने में हुजां हा त हिन लश्कर सूधो मां रसूलुल्लाह जी ख़िदमत कयां हा, महबूब करीम जी मदद कयां हा, हबीब जे फौज में शामिल थी करे ग़ुलामनि में नालो लिखायां हा। अॼु हेॾो लश्कर मूंखे आहे, जेकर हबीब जो ज़मानो मिली वञे हा त मां बि जेकर कमाए वञा हा। रब्बुल आलमीन फरमायो, हुए त ज़ालिम, हुए त जहन्नमी, पर तो हिकिड़ी तमन्ना भली कई त महबूब जे ज़माने में हुजे हा, अच त माफ़ करे छॾां। यार जन्नत रुॻो इन कम जे करे मिली आहे जो नेक नियत कयमि, नेक इरादो कयमि। अबा हुन माईअ खे बि नेक नियती जो सवाब मिलंदो या कोन मिलंदो? ज़रूर मिलंदो। नियत भली आहे, सुठो इरादो आहे, सुठो कमु आहे। हाणे जेकॾहिं तुंहिंजी नियत इहा आहे त मां बि सवाब कमायां, अल्लाह राज़ी थिए ऐं अल्लाह जो हबीब राज़ी थिए, ऐं मां पंहिंजी हथरादू त शइ कोन थो पढ़ां, उहा थो पढ़ां जेका मदीने जे मीर सेखारी आहे। अचो त मां ॾेखारियां हिकिड़ी हदीस, न केतिरा हदीसुनि जा किताब आहिनि जिन में रसूलुल्लाह जा ये लफ़्ज़ पाण पैगंबर करीम ॾसिया आहिनि। अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत ताम्मह वस्सलातिल क़ाइमह आत सय्यदना मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजत रफ़ीअत वबअसहु मक़ामम महमूदन लज़ी वअदतह वरज़ुक़ना शफ़ाअतहु यौमल क़ियामह इन्नक ला तुख़लिफ़ुल मियाद। हाणे मदीने जो मीर ॾसे असां पढ़ूं या न पढ़ूं? पोइ जेको तव्हांखे झले त बाबा न हथराज़ू ठहिरासो बेवकूफ़ा, हुनखे का ख़बर कान्हे का। अल्लाह जे रहमत मां उमेद न लाहींदा कयो, ऐं तव्हांखे दुआ घुरण जो ॾाव अची वियो त कम ठही वेंदा। ऐं जंहिं कंहिंखे बि दुआ घुरण कान ईंदी अथव, हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे, मूं कल्ह पढ़ियो आहे ताज़ो, दुरूद पढ़ त ॿुधाए। हिकिड़ो बदवी हो, बदवी सम्झो था? बदवी केरु आहे? हर भोर हा खणी कयो। बदवी माना जीअं पाण चऊं ॿाराड़ी जो झंगली, सम्झो था न? बदू झंगली, ॿाराड़ी जो माण्हू हुयो, मुस्लमान।
रसूलुल्लाह जे ख़िदमत में आयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजूर जी कदम बोसी करे वेही रहियो। सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमास को सवाल आहे? हा क़िबला सवाली आहियां। छा खपई? क़िबला सवारीअ जो उठ कोन्हे, सवारीअ जो उठ ॾे। पाण फरमायो कि भलो उठ ॾियोसि। व अम्मा साइल फला तनहर। अल्लाह ताला जे क़ुरान करीम फरमायो आहे महबूब खे रब थो चए मुंहिंजा मिठड़ा सवालीअ खे खाली न छॾ, झिणक न ॾे, दड़को न ॾे, छिड़ब न ॾे। जेकॾहिं को तो वटि सवाली अचे त सवालीअ जी झोली भर ॾे। हेॾे निहारियो, हेॾे निहारियो सभई। सोचो केरु थो चवे, कंहिंखे थो चवे? सोचो बाबा सोचो, केरु थो चवे, कंहिंखे थो चवे? छा थो चवे? सवालीअ खे। मालूम थियो त रसूलुल्लाह वटि सवाली थी वञणु गुनाह कोन्हे, महबूब वटि सवाली थी वञणु शिरक नाहे। अल्लाह झले सो त झिणक न ॾे, माण्हुनि खे झले हा त रसूल खां न घुरो, न घुरो। रसूल छा ॾींदो? पर इन आयत मां सवाल मुंहिंजा दोस्त असांजे अक़ीदे जो निकिरे थो। असांखे मालूम थिए थो त रसूलुल्लाह खां घुरणु बि जाइज़ आहे ऐं रसूलुल्लाह खां रुगो घुरणु जाइज़ कोन्हे। पर क़ुरान करीम मां इहो बि साबित आहे त रसूलुल्लाह खां घुरबो आहे त नबी ॾींदो आहे। नबी जेके चवनि था त नबी खे ताक़त ॾियण जी कोन्हे, से क़ुरान खे नथा सम्झनि, तंहिंखे क़ुरान जे इल्म जी ख़बर कान्हे। अगरि इन आयत ते गौर कंदा व अम्मा साइल फला तनहर, मुंहिंजा हबीब साइल खे झिणक न ॾे, ख़ाली हुनखे न छॾ, हुनखे जो कुझु तो वटां सो अता कर। इन मां मालूम थियो त रसूलुल्लाह खां सुवाल करण बि मनो कोन्हे ऐं नबी करीम खे ॾियण जी बि ताक़त आहे ऐं महबूब वटि सवाली ख़ाली कोन वेंदो आहे। इन खे न को शिरक चइबो, न को बिदअत चइबो। हुन छा घुरियो? उठ क़िबला, उठ भलो ॾे। अल्लाह जे हबीब जो रहमत जो दरिया जोश में आहे। ओ अम्मा ॿियो छा खपई? सुभान अल्लाह। हुन छा घुरियो? थकिजी पिया हो, हुन छा घुरियो? हुजूर छा था फरमान? आओ अम्मा ॿियो भला, जेकॾहिं अञा ॿियो खपई त ॿियो बि ॾियां। हाओ क़िबला, बचड़ा नंढड़ा आहिनि, मिसकीनी हाल आहे, ॿुधण लाइ कुझु बि कोन्हे, रुखी मानी खाई खाई गला सूर थो करे। ऐं अल्लाह जा हबीब को सुआ जानवर, का ढगी आहे त ॼाराए, का बकरी आहे त ॼाराए, का ॾाची आहे त ॼाराए, खीर वारो जानवर ॾे। छा ॼाराए? खीर वारो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, भले खां भलो जानवर जेको पंहिंजे बैतुल माल में खीर वारो हुजे, ॾाची आहे भली तवाजोस, ढगी आहे तवाजोस, का बकरी आहे तवाजोस। हिन जे तमन्ना पूरी थिए, जीअं चवे तीअं कयो। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात जो रहमत जो दरिया जोश में आहे। पाण फरमाइनि था, आओ अम्मा भला अञा को ॿियो कुझु खपई त चओ। चए क़िबला बस। छा चयई? फिक्र हर कस बक़द्र हिम्मत ओस्त। जंहिंजी जेतिरी औकात हूंदी उहो वीचारो ओड़ो ई सुवाल कंदो। बदवी हो, बहराड़ी जो हो, सादड़ो हो, हबीबन करीमन जो रहमत जो दरिया पे चवंदो घुर घुर घुर, छा खपई ॼाए। मजा अदा हिकिड़ो उठ वरतई, ॿी का सुआ वरतई, ॾाची वरतई या का बकरी वरतई। ऐं टियों दफ़ो साईं पियो चए अञा घुर त चईं बस। हुज़ूर फरमायो अल्लाहु अकबर, तूं त उन बनी इसराइलन जे हिन कुराड़ीअ खां बि चट आहे। बनी इसराइलन जी पोड़ी, उन खां बि तूं चट। वीचारो वाइड़ो थियो से। क़िबला छा ॻाल्हि आहे? असां जो क़िबला ॿुधायो छा ॻाल्हि हुई? दुरूद पढ़ त ॿुधाए। वरी ॿीहर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जो हबीब फरमाए थो त मूसा नबी अलैहिस्सलाम बनी इसराइलन जो नबी आहे, वॾो जलील क़दर नबी आहे। अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम खे हुक्म फरमायो त पंहिंजा बनी इसराइल वठी फिरौन जे मुल्क मां निकिर, फिरौन जे मुल्क खे छॾ, पंहिंजी क़ौम बनी इसराइल पाण सां वठी ॿिए मुल्क ॾे वञ। हाज़िर मुंहिंजा मौला, अॻियां अल्लाह जो नबी रवानो थियो।
मुझा दोस्तों सामो नील नदी अची वई दरिया औज ते आ अल्लाह जो नबी भी रहो रब करीम जी दरबार में के या अल्लाह हुकुमा त दरिया पार कया पुल काने बेड़ी काने हुकुम तो जो हाणे काॾे वञा रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो प्यारा मूसा जेका तुंहिंजे हथ में लठिया या ॾाढी कम वारी लठिया इन लठ खे न दरिया जे मथां उछलाए हण ज़ोर सां पाणीअ खे हण तोसां 12 कबीला आहिनि हिकिड़े हिकिड़े कबीले सां हज़ार हज़ार माण्हू आहिनि 12,000 माण्हूअ जी फौज वठो थो वञी हिकिड़े हिकिड़े कबीले जो हिकिड़ो क़ौमी सरदार आहे लठ हणणु तुंहिंजो कमु आहे दरिया खे चीरे उन मां 12 रस्ता ठाहिण मां अल्लाह जो कमु आहे अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम पाणीअ खे लठ हई पाणी जीअं न बर्फ ॼमी हीअं बीहंदी आहे इएं पाणी बाक़ाइदे बर्फ वांगुरु ॼमी बीही रहियो पाणी जो फुड़ो हेॾे होॾे कोन पियो वञे 12 रस्ता सुरंगूं ठही पियूं सुरंगूं इहे सुरंग थींदी आहे अल्लाह ताला जे नबीअ सॻोरे पंहिंजे पंहिंजे कबीलनि खे फरमायो पंहिंजा पंहिंजा उठ घोड़ा तुंहिंजो हू आहे तुंहिंजो ही आहे तुंहिंजो ही आहे इन दरिया खे पार करे परी भर पहुता हाणे हलो पाणी बीठो आहे जीअं हुयो अल्लाह जे नबी जे लठ लॻण सां अॻिते जो हलिया त दग भुलिजी विया हिकिड़ा हेॾे पिया वञनि ॿिया हेॾे पिया वञनि ॿिया पोइ ते पिया छिकनि टिया अॻिते पिया हलनि ऐं प्यारा मूसा नबी हाणे दरिया बीठ पिया आहियूं पर अॻिते रस्तो कोन थो मिले वादी में फासी विया आहियूं काॾे हलणो आहे अल्लाह पाक जो प्यारो नबी अल्लाह पाक जल जलालु मन वालू जे दरबार में सर्ब सुजूद थियो आहे या इलाहुल आलमीन दरिया बीठ पिया आहियूं हाणे पहाड़ झंगल वारीअ में फासी पिया आहियूं काॾे वञूं दग नथो हथ अचे अल्लाह पाक जल जलालु मन वालू फरमाया मूसा कोन मिलंदी दग छा बि खणी करे सॼो ज़िंदगी ते घुमंदे दग न मिलंदी दग तॾहिं मिलंदी जो सुहिणो यूसुफ अलैहिस्सलाम इन्ही मुल्क में सुतो पियो आहे उन जी क़बर मुबारक आहे उन अल्लाह जे नबीअ जी क़बर ते वञ उन दुआ घुरी त मौला मूसा खे चइजां त मुंहिंजो लाश कढी पाण सां खणी हले जेसीं ताईं यूसुफ जो लाश पाण सां खणी न हलंदे दग न मिलंदी उन जी क़बर हथ करे लाश कढी पाण सां खणी वञ त दग ॼाए न त कोन ॾींदोसां साईं काथे आहे अलाए काथे आहे अल्लाह ताला फरमाए मां न ॾसींदो साईं सिर्फ़ु मां तूं न ॾसींदे बाक़ी केरु ॾसींदो अल्लाह ताला फरमाए कोशिशि कर इन तुंहिंजे बनी इसराइल में खोड़ माण्हू अथी कंहिंखे ख़बर हूंदी पुछा त कर मिड़ई कमु पियो ठहे अब सम्झो था न साईं मिड़ई कमु पियो ठहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम पढ़ो घुमायो बाबा मौला पाक जो ही हुकुम आहे दग न मिलंदो मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो हुकुम आहे मां रब जो नबी आहियां रब थो चए त सोने यूसुफ जी क़बर आहे अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम खां अॻे जहान छॾे वियो हो उहो हिकिड़े दफ़न आहे अल्लाह जे नबी जी दुआ क़बूल आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जेसीं ताईं तो लाश खणी पाण सां न हलंदासीं दग न मिलंदो हाणे आहे को जेको तव्हां मां हज़रत यूसुफ जी क़बर जी निशानदेही करे हिकिड़ी कुराड़ी उथी चई मूंखे ख़बर आहे पोड़ीअ छा चयो त मूंखे साईं मूंखे ख़बर आहे मूंसां चयो वारो कर ॾस त पोइ भला कढूंसि त हलूं ईअं मुफ़्त जो ॾसणु थोरो आहे बसि तो चयो हाणे ॾसे कान ॾसींदसि भला को कमुकार चए हा कहिड़ो कमु आहे ऐं प्यारा मूसा मूंसां वाइदो कर त क़यामत में जन्नत में पाण सां गॾु रहाईंदे जेकॾहिं इहो वाइदो करी त पोइ ॾसिया न त कोन ॾसींदीसां मूसा अलैहिस्सलाम फिक्र में अची वियो त जन्नत में नबी सां रहण में मूंखे त एतिराज़ कोन्हे पर ख़ुदा रहाए अलाए न मां हाओ करे विझां ऐं ख़ुदा न रहाए त नबीअ जी ॻाल्हि कूड़ी थी पवंदी इन जे करे मूसा अलैहिस्सलाम चुप थी वियो न को हा पियो करे न को न पियो करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिब्रील खे मोकिलियो ओ जिब्रील भॼ देर न कर मुंहिंजो कलीम फिक्र में आहे वञी कलीमुल्लाह खे चओ मूसा ख़र्च त तुंहिंजो कोन्हे हा तूं कर माराईंदोसांस मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजो ख़र्च त कोन्हे रहण वारो त मां रब्बुल आलमीन आहियां तूं हा कर तुंहिंजे हा करण सां तुंहिंजे वाइदे करण सां मां पंहिंजे नबियनि जी लॼ रखंदो आहियां
नबी चवंदा आहिनि मां तीअं कंदो आहियां, मां रब त उहो आहियां जो कानून मटाईंदो आहियां। सालेह जहिड़ो नबी हथ खणंदो आहे त टकर मां बि ॾाची कढंदो आहियां, ऐं टकर मां निकिरंदी कान्हे का, पर जबल मां बि ॾाची कढंदो आहियां जेका ढुकी हूंदी आहे, फरस हूंदी हूंदी आहे। अलाह जो नबी जीअं चवंदो आहे मां तीअं कंदो आहियां। तुंहिंजे लठ में पावर रखियुमि जो धक आई त पाणी ॼमी वियो, हालांकि लठ सां पाणी फितका कंदो आहे, हेॾे होॾे थींदो आहे, पर मां हुनखे ॼमाए छॾियो। ऐं नबी तुंहिंजी लठ खां त तुंहिंजे ज़ुबान में वधीक पावर आहे। तूं हाओ कर, हाओ करणु तुंहिंजो कमु आहे, पोड़ी खे तोसां रहणु मुंहिंजो कमु आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मूसा अलैहिस्सलाम फरमायो कुराड़ी हाओ तोसां वाइदो थो कयां, तोसां इंशाअल्लाह ताला वाइदो आहे तोखे मां पाण सां जन्नत में गॾु रहाईंदुसि। अल्लाह पाक जल जलालु मन वारो जे फज़लो करम सां नबी वाइदो कयो। कुराड़ी चए त हाणे हली आ ॾेखारियां, वठी नदीअ जे भर में वई, नदीअ जे भर में ॿेट आहे, चारई तरफ़ पाणी आहे, उन पाणीअ में ॿेट जे मथां हिकिड़ी नंढड़ी दड़ी ठही पई आहे। अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जी मज़ार जी निशानी कुराड़ी करे चवे थी प्यारा मूसा इन दड़ीअ ते सोणे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी क़बर आहे, नालो निशान कोन्हे, पड़ मथां कोन्हे, मिटी मथां कान्हे, ईअं सिधी ज़मीन लॻी पई आहे। साल गुज़री आहे, माण्हुनि खां ॻाल्हि विसरी वई, न को पत्थर न को निशान आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम क़बर जो खोटाई त अल्लाह जे नबीअ जो जिस्म सलामत निकिरी आयो। कंहिंजो जिस्म चऊं हज़रत, ॾाढे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिस्म निकितो। हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम पाण सां गॾु खयो, गॾु जो खणी रवानो थिया त सुभान अल्लाह दग मिलंदा विया। मुंहिंजा दा मूसा बि नबी आहे, चओ मूसा बि अल्लाह जो ऐं जहिड़ो तहिड़ो न उलुल आज़म नबी, साहिब किताब नबी, साहिब शरीयत नबी, कल्लम अल्लाह मूसा तकलीमा, जैसा रब कलाम फरमायो। पर मुंहिंजा दोस्त उन अल्लाह जे नबीअ जी रहनुमाई बि उहो नबी पियो करे जेको ज़ाहिर में जान छॾे वियो आहे। उहो गॾु आहे त रस्तो मिलंदो वियो, चओ सुभान अल्लाह। मालूम थियो त मरण खां पोइ, वफ़ात खां पोइ अल्लाह जा प्यारा बेकार कोन थींदा आहिनि। चवंदा आहिनि हाथी जहिड़ो त लख जे वरे वरी वञे त 2 लख, अल्लाह जो बानो ज़िंदहा त बि लख लहे जे जहान छॾे वञे त हुनजो अञा मक़ाम मथे थी वेंदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी रहनुमाई हज़रत यूसुफ अला नबी अलैहिस्सलाम जो जिस्म कंदो थो हले। अल्लाह पाक जो नबी पंहिंजे मंज़िल ते पहुची वियो। रसूलुल्लाह फरमाइनि था तूं त उन कुराड़ी खां बि चट आहे, मां मुहम्मद जो रहमत जो दरिया पियो चवई घुर, उठ घुरी, वरी चयो मां घुर त वरी का सूआ घुरियई, अञा चयो मां त घुर, तोखे कुराड़ी जेतिरो बि अकुल कोन आयो, खणी चवी हा त या रसूल अल्लाह जन्नत में गॾु रहाए त रहाया आहियां। तूं कुराड़ी खां बि चट आहे, पर मुंहिंजा अदाया सभु ॻाल्हि अथव क़िस्मत जी। कंहिंजी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सहाबी आहे न, सरकार चयसि वज़ू कराए, पाणी भरे आयो, महबूबन वज़ू कयो, सल घुर, असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नत, या रसूल अल्लाह छा घुरां? घुर बस हिते बि तोखे वज़ू थो करायां, सोणा अहिड़ो को बंदोबस्त जन्नत में बि तोसां गॾु तोखे वज़ू पियो करायां, हिते बि तोसां गॾु आहियां, वज़ू जो पाणी भरे तव्हांजी ख़िदमत पियो कयां। हाणे इन्ही जे एवज़ में जेकॾहिं तव्हांजो रहमत जो दरिया जोश में आहे ऐं फरमायो था त घुर त ॿियो छा घुरां? पुट घुरां, खीर घुरां, ॾोकड़ घुरां, धन दौलत घुरां, बख़्त घुरां, न कुझु न खपे, इहे सभु हिते रहिजी वेंदा। हिते बि तुंहिंजी ख़िदमत में, जन्नत में बि तुंहिंजी ख़िदमत में। हबीबन करीमन जो रहमत जो दरिया एॾो जोश में आहे जो जन्नत ॼण वॾी ॻाल्हि आहे। पाण फरमाइनि था ओ पढ़ाणा, ग़ालिबन हज़रत हुज़ैफ़ा आहे, पाण फरमाइनि था हुज़ैफ़ा इहो त कमु थी वियो, यानी जन्नत त मिली वई, पर अञा जेकॾहिं को ॿियो घुरणो थी त ॿियो बि ॼाए। या ग़ालिबन हज़रत अनस बिन मालिक आहे, हज़रत रबिया उस्ताद तो ॿुधाए, हज़रत रबिया रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो आहे। उहो फरमाए थो या रसूल अल्लाह ॿियो छा घुरां? नबी चयो तोखे रबिया जन्नत ॾिनमि, ॿियो घुर? चयो तो क़िबला बसि जन्नत हुजे, मुहम्मद मिट कंदा हा। चयो सवाली सवाल, ऐं हबीब ॾींदो हो, ऐं जन्नत बि
पाण तरी त फरमायो न त अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू, माण्हू जॾहिं क़ब्रुनि मां निकिरंदा त सभ खां अव्वल गुंबदे ख़ज़रा खां ॿाहिरि मां ईंदुसि। अना ख़तीबुहुम इज़ा अनसितू, जॾहिं माण्हू चुप रहंदा उन टाइम ते मां मुहम्मद ख़ुतबो पढ़ंदुसि। अना मुबश्शिरुहुम इज़ा यसू, माण्हू जॾहिं नाउमेद थींदा उन टाइम ते ख़ुशख़बरियूं मां ॿुधाईंदोसां। माण्हू चवंदा नफ़्सी 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 नफ़्सी, पुसी मुसीबत में हूंदा, हबीब जी ज़ात बाबरकात उन टे टाइम ते फरमाईंदा अन लहा अन लहा अन लहा, इहो कम मां मुहम्मद मुस्तफ़ा करीम जो आहे। ओ आशा सिद्दीक़ा, हाणे तूं थी चवीं त मां पेर न सुॼायां, जंहिं वालीअ एॾा वण कया, जंहिं कादर एॾा करम कया, जंहिं मूंखे एॾो नवाज़ियो आहे, मां छो न उन मुहम्मद मिठे जी तबीयत चवे थी त रब्बुल आलमीन जे दरबार में सजदे में पियो ई पियो हुजां। असल में ॻाल्हि आहे त जेतिरो ख़ौफ़ तक़वा परहेज़गारी पाकाई हूंदी ओतिरो माण्हू अल्लाह ॾे रुजू थींदो। असांखे अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो पंहिंजे इबादत जी शन तौफ़ीक़ नसीब फरमाए। असां छो सुस्त आहियूं, इबादत में छाजे करे सुस्त आहियूं? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं कंहिं दीनी महफ़िल में वेंदा आहियूं त परेशान, यार जान छुटे त भॼूं, फांसी त वियासीं पर हाणे कॾहिं जान छुटंदी। मुंहिंजा अदा निमाज़ उहा बि ॾुखी पई लॻंदी ॾाढी। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो फरमाए थो, इहा निमाज़ उन माण्हूअ ते ॾुखी लॻंदी जंहिंजे दिलि में क़दूरत हूंदी, जेके ख़ाशिईन हूंदा, ख़ुदा खां ॾियण वारा हूंदा, रब जे ज़िक्र करण वारा हूंदा, पंहिंजे मालिक सां मुहबत करण वारा हूंदा, उनखे इहा निमाज़ बि अहिड़ो मज़ो लज़त ॾींदी आहे जेको टाइम दुनिया में मिलंदुनि। चवंदा जेकर 24 कलाक निमाज़ में हुजऊं। रसूलुल्लाह जी हिकिड़ी मशहूर हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था चंद माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंजे लाइ जन्नत सिकंदी आहे। असाबनि जो कहिड़ा, पाण नाला खयूं, सलात पढ़ त ॿ टे ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, पहिरों उहो शख़्स आहे जंहिंजी दिलि मस्जिद ॾे लड़की पई हुजे। हिकिड़ी निमाज़ पढ़ियईं, अञा ॿाहिरि निकितो कोन, ॿी निमाज़ जो इंतज़ारु आहे, अलाए कंहिं महिल पेपर ई थिए त पढ़ां, अलाए कंहिं महिल वक़्तु अचे, माना हिकिड़ी निमाज़ खां पोइ ॿी निमाज़ जो इंतज़ारु। उहा ॿी पढ़ियईं, वरी टीं जो इंतज़ारु, टीं पढ़ियईं, वरी चौथी जो इंतज़ारु। सोमहणी जो लोक सुम्ही पियो, हीउ बि मानी खाई सुतो, निंड आई, कलाक खां पोइ खुटको थियो, अड़े भला सिज न उभरियो हुजे, फजर पढ़ां, ईअं सॼी राति खुटके में गुज़ारे, निमाज़ जे शौक़ में आहे। अल्लाह ताला जो हबीब थो फरमाए त क़यामत जे ॾिहाड़े जन्नत इन्ही जे लाइ मुश्ताक हूंदी। इनखे पई ॻोल्हींदी त इहो बानो मूं वटि अचे। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, असां ॿार न सम्झूं इबादत खे, निमाज़ खे, ख़ुदा जे ज़िक्र खे, ख़ुदा पाक जे यादगीरे खे ॿार न भायूं। पंहिंजे शौक़ सां मुहबत सां अल्लाह पाक जी इबादत कयूं त इंशा अल्लाह ताला हिन जहान में बि भलाई त आख़िरत में बि भलाई। हबीबन फरमायो जेको जवानी में परहेज़गार आहे उन जे लाइ बि जन्नत मुश्ताक आहे। पोड़ो थींदो, गोॾा कमु छॾे वेंदा, अखियूं कोन कमु कंदियूं, चिल हाणे माशाअल्लाह पूरी थी वई, हाणे चवंदो यार ठहियो भला, हाणे उथी वेही कोन था सघूं, हाणे त भला मस्जिद ॾे हलूं। इहो बि शुक्र आहे, मथां घबरायो त इहो मुल साहिब असांखे टोके थो, न, इहो बि शुक्र आहे जो भुली भुली भाण आई, साब न भुली चइबी। पर बहितर ईअं आहे जो जवानी खां वठी करे ख़ुदा जी इबादत कजे। जे जवानी में ई ख़ुदा जी इबादत कंदो, रसूलुल्लाह फरमाइनि था त इन जे लाइ बि जन्नत मुश्ताक आहे। ॿियो, आबिद, आलिम ऐं उहो बादशाह जेको आदिल हुजे, अदालत करे हुकूमत जे हूंदे। सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन पुछनि था, या रसूल अल्लाह, अव्हां जो मक़सद छा आहे? हाकिम मां मुराद मुल्क जो बादशाह? पाण फरमाइनि था, हा, मुल्क जो बादशाह त मुराद आहे, पर हर उहो माण्हू बि इन मां मुराद वारो आहे जंहिंजे हेठां 4 माण्हू हुजनि। को कबीले जो वज़ीर आहे, को पंहिंजे कंहिं मदरसे जो चङो मुड़ुसु आहे, को स्कूल जो चङो मुड़ुसु आहे, को यूनियन काउंसिल जो चङो मुड़ुसु आहे, को तालके जो चङो मुड़ुसु आहे, को पंहिंजे राज भाग जो चङो मुड़ुसु आहे। इहो बि हाकिम जे हुकुम में आहे। जेकॾहिं इहो बि अदालत इंसाफ़ क़ाइमु कंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त इन जे लाइ बि जन्नत मुश्ताक हूंदी आहे। ऐं नमाज़ी जेको दुनिया में ई निमाज़ी थी थो रहे ऐं आदती निमाज़ी थी थो वञे,
उन जो तो अल्लाह ताला मक़ाम ई निरालो कयो आहे। हदीस पाक में ईंदो आहे जॾहिं मरंदो क़ब्र में वेंदो अल्लाह ताला जा मलाइका चवंदा मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका, तुंहिंजो रब कहिड़ो, तुंहिंजो नबी कहिड़ो, तुंहिंजो दीन कहिड़ो। निमाज़ी हूंदो दुनिया में, निमाज़ सां मुहबत हूंदी। उन मलाइकनि खे चवंदो दऊनी अन उसल्ली, ओ मलाइको मूंखे थोरी मोहलत ॾियो त मां निमाज़ पढ़ी वठां। क़ब्र में, क़ब्र जे अंदरि छॾो। मलाइका चवंदा रब कहिड़ो थी, पुछाणो पियो थिए, नबी कहिड़ो थी, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। वरी वर्दी कहिड़ी ॾींदो, छॾियो त नमाज़ पढ़ा। मलाइका चवंदा या इलाहुल आलमीन अजीब तुंहिंजो बानो आहे, दुनिया गुज़ारे क़ब्र में आयो आहे, क़ब्र में पुछऊंसि था त दुनिया में छा कयो हुई, रब कहिड़ो थी, नबी कहिड़ो थी, दीन कहिड़ो थी। हिते पियो मूंखे चवे, असांखे पियो चवे त छॾियो त मां नमाज़ पढ़ां, इनखे छा कयूं। अल्लाह ताला फरमाईंदो जेको क़ब्र में बि मां अल्लाह जे सजदे जे लाइ मुश्ताक आहे, चवे थो त छॾियो त मां नमाज़ पढ़ां, इन बाने तां मलाइको पुछाणो माफ़ आहे। इन खां कहिड़ी पुछा कंदव, इन जे लाइ जन्नत जा दरवाज़ा खोलियो। छाजे करे त हिनखे निमाज़ जो फिक्र लॻो पियो आहे। मुंहिंजा मिठड़ा तॾहिं त रब करीम फरमायो न क़द अफ़लह मन तज़क्का, बेशक उहो कामयाब आहे जंहिं पंहिंजो तज़कियो कयो, व ज़कर रस्म रब्बिही, ऐं पंहिंजे रब जो यादगीरो कयईं, फसल्ला, ऐं अल्लाह पाक जी निमाज़ अदा कयईं, फर्ज़ पढ़ियईं, ख़ुदा पाक जी निमाज़ उनखे क़ज़ा न कयईं। तज़कियो करणु, पाण खे पाक करणु, अल्लाह पाक जल जलालुहु मन वारो जो ज़िक्र करणु ऐं निमाज़ पढ़णु, इहा ई कामयाबी आहे। जेकॾहिं तव्हां सां चयूं था अल्लाह ई अल्लाह जो रसूल असां ते राज़ी थी पवे त ख़ुदा जो ज़िक्र कयो, तक़वा वारा थी पओ, परहेज़गार बणिजी पओ, निमाज़ी बणिजी पओ, त इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो, मुंहिंजे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्रुल्लाह जी, तक़वा परहेज़गारीअ जी ऐं निमाज़ पढ़ण जी तमामु वॾी फ़ज़ीलत बयानु फरमाई आहे। जेकॾहिं असां उन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कयूं त इंसानु 24 ई कलाक निमाज़ जे हवाले हुजे। पर अल्लाह पाक जे दीन में आसानी अथव। ज़कर रस्म रब्बिही, इन जे तफ़सीर में मां पढ़ियो त रुगो ला इलाहा इल्लल्लाह या अल्लाह अल्लाह चवणु ज़िक्र नाहे, हालांकि ला इलाहा इल्लल्लाह चवणु बि अफ़्ज़लु ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सभिनी ज़िक्रनि में अफ़्ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जा बाना, ख़ुदा जा वली अक्सर करे नक्शबंदी हुजनि, कादरी हुजनि, सहरवर्दी हुजनि, चिश्ती हुजनि, थोरो फ़र्क़ु आहे। कहिड़ो? कादरी तरीक़े वारा, गौसल आज़म जीलानी वारा, पीरान पीर जा मुरीद, उन्हनि खे मुर्शिद जो हुकुम आहे त ज़िक्र ॾाढे कर ला इलाहा ॾाढे कयो। वरी हिकिड़नि जो चवणु आहे बुज़ुर्गनि जो त इहो साॻियो ज़िक्र आहे, पर तुंहिंजी ज़ुबान बंदि हुजे, चप तुंहिंजा न चुरनि, तुंहिंजी दिलि चवे अल्लाहु, तुंहिंजी दिलि चवे ला इलाहा इल्लल्लाह, तुंहिंजे ज़ुबान मां अखर न निकिरे, तुंहिंजो क़ल्ब ख़ुदा जो ज़िक्र करे, यादगीरो करे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहो बुज़ुर्गनि जो जुदा जुदा तरीक़ो आहे। मश्कूं कराईंदा आहिनि न, जीअं मश्क सिपाहीअ खे, फ़ौज खे, बाबा अहिड़े तरीक़े सां मश्क कर त तुंहिंजी फ़ौजी छावणी में तुंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी, तोखे ट्रेनिंग हूंदी। अल्लाह जा वली बि इहे ज़िक्र जूं ट्रेनिंगूं कराईंदा आहिनि, को कहिड़े नमूने सां, को कहिड़े नमूने सां। असांजा मुर्शिद हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह कादरी तरीक़े जा, तंहिंजे करे ज़िक्र ॾाढे ॾसींदा। संदन फर्ज़ंद सैयद मोहम्मद सिबगतुल्लाह शाह अव्वल सईदाबाद जे इलाइक़े उसे पासे काथे आयो, उते राति गुज़ारियूं, मग़रिब खां पोइ बि ज़िक्र कयूं, वरी तहजुद जे टाइम ते हुकुम हो, वरी बि ज़िक्र कयूं, ॾाढे कादरी तरीक़े जो। फजर जी निमाज़ पढ़ी, इशराक पढ़ी, हाणे वञनि पिया। उन इलाइक़े में को दरवेश रहंदो हो उन ज़माने जो, उहो पीर साईं सां मिलण आयो। मुलाक़ात करे कचहरी कयूं। पीर साईं खे चईंसि हिकिड़ी गुज़ारत आहे,
छा आहे हिकिड़ी बुझारत कहिड़ी जदो चरखो इएं चोर जो भूं भुणको न सुणे तंहिं पोइ वञी तोर त सोन बराबर सुट थियई। समझी वियो मतलब? तव्हां कादरी तरीक़े वारा था चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा। इहो ॾाढे था ज़िक्र कयो, इहो ॾाढे न कयो। चरखो इएं चोर भूं भूं चइबो आहे ज़मीन खे। चरखो इएं चोर जो भूं भुणको न सुणे माना ज़मीन ते बि आवाज़ न वञे। तव्हां हितां जो ज़िक्र कयो आहे त वञ खॾड़ो खणी वञी खयो अथव, एॾो ॾाढे ज़िक्र न कयो। तंहिं पोइ वञी तोर, पोइ इहो जेको सुट तव्हांखे मिलंदो ज़िक्र जे सदके वारो आहिस्ते वारो, तो तंहिं पोइ वञी तोर त सोन बराबर सुट थियई। पाण फरमायो तुंहिंजी गुजारत मूं भॻी हाणे मुंहिंजी अचई थी। चओ चरखो इएं चोर जो सुतन खे सार थे। चओ सुभान अल्लाह। चरखो इएं चोर जो सुतन खे सार थे तंद ॿधीस तकड़ी ऐं ॾाढी ॿधीस डोर पोइ तंहिं पोइ वञी तोर त माणकनि खां मथे थिए। अल्लाह वारनि जे ज़िक्र ते तनक़ीद कान कबी आहे। वाह जेके आस्ते कनि था से बि भला, जेके ॾाढे कनि था से बि भला। सभु कंहिंजो तरीक़ो आहे। जेको दिलि में करे त बि सुभान अल्लाह, जे ज़ुबान सां करे त बि सुभान अल्लाह। मक़सदु आहे रब जो यादगीरो। मक़सदु छा आहे? मां तफ़सीर में पढ़ियो त कद वज़कर रस्म रब्बिही, इन जो मतिलबु छा आहे त हर उहो कमु जंहिं कम सां अल्लाह यादि अचे उहो ख़ुदा जो ज़िक्र आहे। जंहिं बि कम में ख़ुदा जो यादगीरो अची वञे उहो कमु ख़ुदा जे ज़िक्र में शुमार आहे। उन जो वॾो तफ़सील आहे। जे बयानु कबो त सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी, बयानु कोन खुटंदो। रनज़ाल खे मुंहिंजा भाउ जेकॾहिं मदद कंदे त हीअ औरत आहे, हिन जी मदद कयां, अल्लाह राज़ी थिए, इहो बि ज़िक्र आहे। यतीम खे कपिड़ो वठी ॾे, इन नियत सां हे मज़लूम मिस्कीन आहे, हिन जी मदद कयां, अल्लाह राज़ी थिए, इहो बि ज़िक्र आहे। मस्जिद में तूं अल्लाह जे राह में ॾिए थो, इन्ही नियत सां त अल्लाह जो घर आहे, ख़ुदा जे राह में मिलंदो, इहो बि तुंहिंजो ख़ुदा जे ज़िक्र जे लाइ आहे। कंहिं ग़रीब मिस्कीन खे बांह खां वठी वाटर टपाई त अंधड़ो आहे, मजबूर आहे, हिन खे ख़ुदा कान वाट लॻाए छॾियां, अल्लाह ताला फरमाईंदो इहो बि तुंहिंजी इबादत में शुमार आहे। हता कि इमाततुल अज़ी अन तरीक़ सदक़तुल, रसूलुल्लाह फरमाइनि था वाट वठूं थो वञी, रस्ते में भितर पियो आहे, कंडो पियो आहे, लाम पई आहे, अहिड़ी शइ आहे जेका थुॾे वारी आहे, उनखे नेक नियती सां हटाईंदे इहो बि तुंहिंजे इबादत में शुमार आहे। असांजो दीन वसी आहे, असांजे दीन में कुशादगी आहे। अवां कहिड़े बि नमूने सां उन दीन ते अमल कंदो, इंशा अल्लाह ताला उहो ख़ुदा जे ज़िक्र में शामिल थी वेंदी। रब्बुल आलमीन इंशाअल्लाह तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। ख़ुदा जे हबीब जे सदके अल्लाह सी पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हाणे इंशाअल्लाह वरी अॻिते हयाती हूंदी त कुझु अर्ज़ कंदुसि। टाइम पूरो थी वियो आहे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जंहिं सुनत न पढ़ी आहे सुनत पढ़ी वठो।